अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। हलंदे हो त पुनुअ ॾे खोहिजनि के खोटियूं, पहण तनी पट थिए जे लालण लइ लूठियूं। सभई सहेलियूं सिक खे चुंजियूं ऐं चोटियूं, ॿांभण थी ॿूटियूं त कुता खीनी केच जा। पिरीअ ॾांहुं हलंदे पंधु कंदे बि को भला थको आहे। हो त पुनुअ ॾांहुं पंधु कंदे के अंदर जूं खोटियूं, नियत जूं बुरियूं, नाक़िस ज़हन वारियूं ई थकिजी पवंदियूं। जबल जा पथर उन्हनि इश्क में सड़ियलनि औरतुनि लाइ रेशम पट आहिनि, जिन ते पेर रखंदे पेर ॾुखनि त कोन पर राहत महसूसु कनि। जेके पिरीअ जे विछोड़े सबबि पची कबाब थियूं आहिनि, उन्हनि लाइ पथर ॼण त हिकु पटु आहे। पर अफ़सोस, जेके बि मुंहिंजूं सहेलियूं आहिनि, उहे सिक जी घटिताईअ सबबि कोताह नज़र आहिनि, नंढी दिलि वारियूं आहिनि। इश्क़ ई दिलनि खे रोशन कंदड़ हुजे थो। जन इश्क़ नाहे कयो, उहे ऊंधा ई दिलि रखंदड़ हूंदियूं आहिनि। ए ॿांभण ससुई, तूं पाण खे ॿूटिन में तब्दील कर त केच जा कुता खाईनी। पिरीअ जे देस जा कुता, पंहिंजे बुत खे पिरीअ जे देस जे कुतनि जो खाॼ लाइक़ु बणाए।